जेको इंसान पंहिंजी औलाद खे तरबियत सुठी तो दे, पंहिंजी औलाद खे इखलाक ऐं प्यार जे तौर पेश तो अचे, त याद रखे उहो इंसान जॾहिं हिन दुनिया मां लाॾाणो बि करे वेंदो आहे न, पर उन जी क़बर खे थोरो डरंदे बि ॾिसंदा आहिनि न, वरी ख़ूबसूरत ठाहींदा अथई। औलाद सां रवैया सुठा रखो। औलाद जी ख्वाहिश पूरी न करे सघे तो उनखे मथे ते हथ रखी चवंदो कर त बछड़ा सबर कर, मां तोखे वठी ॾींदुमि। उनमें एतिरी औलाद जी ख़ुशि थी वेंदी जो तूं उनखे 10 साल बि न वठी ॾेस, परवाह न आहे। पर तव्हां गुस्से जे हालात में औलाद खे मोट ॾींदा आहियो न, त पोइ उनजे वसीले तां अज़ियतियूं कटींदा आहियो, परेशानियूं कटींदा आहियो, हिक हिक खे दां ॾींदा आहियो त मुंहिंजी औलाद सुधरियल न आहे, नाफ़रमान आहे। यादि रखे ए जवान जी औलाद खे सुठी तरबियत ॾे, औलाद खे नमाज़ ऐं क़ुरान जी हिदायत ॾे, औलाद खे तालीम ॾे, औलाद खे सिधी रस्ते हलण जी हिदायत ॾे, न त बाद में पछताईंदे। घणा वरी टे शादी कंदा आहिनि न, त पोइ हिकिड़ी औलाद मिठी कंदा आहिनि त ॿी औलाद खे कोड़ो कंदा आहिनि। उन्हनि सां अशर थींदो आहे, उन्हनि सां अशर अहिड़ो थींदो आहे जो पंहिंजी खट ते पियो हूंदो आहे न, त यादि रखजांइ पछताईंदो आहे त मां छो इहो पाण सां ज़ुल्म कयो। टे शादी करण वारो यादि रखजो, हिनमहिल त पंहिंजे ज़ालिम खे साण जे लाइ हिकु शादी ॿी बि कंदो, टी बि कंदो, छो उनखे साड़ थींदो, सड़ंदी ख़ाक थी वेंदी। पर यादि रखजांइ इन जो रिज़ल्ट उन वक़्त में मिलंदो अथई जंहिं वक़्त में खट ते वेही चिंगंदो आहे आई आ ऊ। यादि रखजांइ वक़्त सभु शइ जी ख़बर ॾींदो अथई। नालो ते शेख ज़ुबैर लिखी छॾ अॾोकी तारीख़, अॾोकी डेट ते। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम। يكون الرجاء